40 सालनि जी जंहिंखे हिकिड़े नंढी तकरीर में हिकु नंढे मज़मून में बयानु नथो करे सघे। ऐं ॿियो हिकिड़ो जेको ताज़ो असां पंहिंजी वेबसाइट ते रखियो आहे त हज़रत शाह लतीफ़ भिटाई जो रिसालो जेको आहे उहो सईद सालिम मोहम्मद शाह जी आवाज़ में सिंधीअ में तहत लफ़्ज़ रिकॉर्ड थियल हो रेडियो पाकिस्तान हैदराबाद में। साईं हज़रत शाह लतीफ़ भिटाई जो जेको रिसालो आहे उनजो उर्दू तर्जुमो सईद नूर जाफ़री जी काल वफ़ात थी आहे उनजी आवाज़ में उहो सॼो रिकॉर्ड कयो आहे, उहो असां पंहिंजी वेबसाइट ते बि रखियो आहे। ईअं न्यास साहिब जी ॻाल्हि कई त सभिनि जी तइदाद में आर्टिस्ट आहिनि। असांजे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा ऑडिशन रजिस्टर्स जेके आहिनि उहे उन्हनि माण्हुनि जे नालनि सां भरिया पिया आहिनि जिन खे नसीब साहब अप्रूव कयो ऐं उन्हनि म्यूज़िक जी दुनिया में आर्ट जी दुनिया में पंहिंजो नालो कमायो। मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं इलाही सारी तकरीरूं थी चुकियूं आहिनि सो आउं बसि हिन शेर ते इजाज़त वठंदुसि। साईं मखदूम मोहम्मद मां तालिबु पढ़ साईं जो शेर आहे त मुंहिंजो त वार वार तो दमदम हीअ दुआ करे कोसो लॻे न वाव सुञण खे ख़ुदा करे। महिरबानी।